अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। किस्त 9। असुल ॻाल्हि हुई त उन ज़माने में असांजे शाइरनि जो ग़ज़ल ते ज़ोर हो ऐं उहो ग़ज़ल बि ठेठ सिंधीअ में न। ऐं जेकी ख़्याल से बि माहौल मुतालिक़ कोन फ़ारसीअ जा उहे ग़ैर मानूस अखर आणींदा हुआ जंहिं जो सही इस्तेमालु फ़क़ति फ़ारसी ज़ुबान में ई थी सघियो थे। सिंधीअ मंझि उन्हनि खे आणु ईअं हो जीअं रेशम जे कपिड़े में बाफ़्ते जी चती हणणु। उहो ई सबबु हो जो संदन ग़ज़ल ऐं गुफ़्ता अवाम जी ज़ुबान ते अची कोन सघिया। माण्हुनि में उहे ई पंहिंजनि शाइरनि जूं काफ़ियूं मशहूरु हुयूं ऐं संदन मजलिस जो सींगार ऐं संदन रूह जी रीझ उहा ई शाइरी रही जेका हू सम्झी सघिया थे ऐं जंहिंमें संदन पंहिंजा जज़्बा ऐं कैफ़ियतूं बयानु थियल हुयूं। ज़िंदा शाइरनि मां मौलवी सनाईअ जो कलाम मक़बूल हो। मौलाना ग़ुलाम रसूल जतोईअ जा मौलूद ऐं काफ़ियूं बि झंग झर में माण्हू ॻाईंदा वतंदा हुआ। उहे ॿई शाइर बाकारनि जे तरफ़ जा हुआ। शिकारपुर जे पासे जा मशहूरु शाइर हुआ मरहूम अली नवाज़ अलवी, ॿुढड़ो फ़क़ीर मौलाना हुमायूनी मरहूम ऐं ग़मदिल तख़ल्लुस जो हिकु शाइर जंहिंजी हिकु काफ़ी न छड़ो हर हिक जे वात ते हुई बल्कि माण्हू उन ते वजद कंदा हुआ। नाले वारी हिकु तुक यादि पवे थी। ग़मदिल गोली आहियां बिरह वसीलो भायां केच धणनि ॾे काहियां वाहर वेर वरे। ख़बर न आहे काफ़ी कंहिं चई लेकिन हेठी काफ़ी बि जॾहिं को सुर सां ॻाईंदो हो तॾहिं ॼण त दिलि मुठि में अची वेंदी हुई। विया थम राति पुनू मूंखां ॾेर फुरे जनरीअ साए त मुंहिंजी कान सरे। विया थम राति हए ॾाह ॾिनल का हुई ॾाह ॾिनल का डांगनि खे आया आधीअ राति ओताकुनि ते विया धोबिण सां केॾो कीस करे। विया थम राति। उन्हनि अवामी शाइरनि जूं काफ़ियूं फ़ौरन अवाम जी ज़ुबान ते अची वेंदियूं हुयूं। होॾां काफ़ी ठही हेॾां सिंध जे कुंड कुड़छ में मशहूरु थी। माण्हुनि कन ते हथु रखियो ऐं अलोमिया थी वई। न काफ़ियूं अख़बारुनि में छपियूं न मुशाइरा थिया ऐं न उन्हनि जे इंतिख़ाब कंहिं अख़बार में आयो। फ़क़ति ख़ुदा दाद मक़बूलियत ऐं महज़ क़बूल आम जो शरफ़ संदन कलाम ऐं गुफ़्तनि खे हासिलु हो। उहे अवामी शाइर अवाम जी ज़ुबान मां ई काफ़ियूं ॿुधी हिक ॿिए जो ततब कंदा हुआ। मसलन हिकिड़े शाइर ॿिए जी काफ़ी कंहिंखां ॿुधी खेसि पसंदि आई फ़ौरन उन जो ततब कयो ऐं उहो बि साॻीअ तरह मशहूरु थियो। उन ते टे शाइर जवाबु ॾिनो ऐं उहो पिणु ज़ुबान ज़दे आम थी वियो। अहिड़ी तरह हिक ॿिए पुठियां अवाम जे ज़रिए सां केतिरा शाइर हिक ॿिए जो ततब कंदा। उहो ई संदन मुशाइरो हो ऐं उहा ई संदन अख़बार हुई। उन ज़माने में हज़रत मौलाना हुमायून रहमतुल्लाह अलैह जी हिकु काफ़ी ॾाढी मक़बूल थी। तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मान रुगो। काफ़ीअ जो तख़लीक़ थियणु हो ऐं सॼी सिंध में बाहि भरी वई। नओं ख़्यालु ऐं नई तर्ज़ सुर सुठो लफ़्ज़ चीदा ऐं तुकनि मथां तुकां अहिड़ीअ तरह बीठल ॼण हीरनि ऐं मोतियुनि जो जड़ाव थियल आहे। फ़ौरन मियां अली नवाज़ अलवीअ जवाबु ॾिनो तुंहिंजे हुस्न सजण हैरान कया इंसान हज़ारे मान रुगो। साईं साले शाह राणीपुर वारो उन दौर में वॾी पीर मुरीदीअ वारो बुज़ुर्ग ऐं साॻिए वक़्तु दस्तूर जे ख़िलाफ़ ज़ौक़ जो साहिब ऐं शहरो सुखन जो बि शौक़ीन हो। हिननि बि उन जे ततब ते कलाम ठाहियो। असांजो माइट कंबर जे भरिसां घटड़ में रहंदो हो। साईं माशूक शाह नालो, जहिड़ो सूरत जो माशूक तहिड़ो सीरत जो माशूक ऐं तख़ल्लुस बि माशूक हुयुसि। मां खेसि 60-65 में ॾिठो। उन काफ़ीअ जे जवाब में हिन बि काफ़ी ठाही जेका पिणु साॻीअ तरह मशहूरु थी वई। मतिलबु सॼी सिंध में हिकु अजीब चहचिटो लॻी वियो। उन काफ़ीअ लाइ न शाइर किथे पाण में गॾु थिया ऐं न मुशाइरो कयाऊं। न अल हक़ीक़त अख़बार में संदन इंतिख़ाब शाया थियो, न सामईन किराम मौजूदु हुआ ऐं न वाह वाह थी, न मुक़रर मकर जो धमाचोकड़ी मथी। काफ़ियूं हुयूं अवामी ज़ुबान में अवामी जज़्बात सां भरियल ऐं माहौल जूं आईनादार। माण्हुनि हथों हथ उन्हनि खे झटे वरितो ऐं फ़ौरन मशहूरु थी वियूं। पीरल फ़क़ीर हाजी खानन, उमीद अली शाह, ख़ुश ख़ैर मोहम्मद ऐं मिस्री शाह हाणे त कंहिंखे यादि बि न आहिनि, लेकिन उन दौर में संदन कलाम खे ॾाढो ॻायो वेंदो हो। हर शौक़ीन ऐं हर ज़ौक़ वारे माण्हूअ खे उन्हनि जूं काफ़ियूं बरज़ुबान यादि हुयूं। फ़ुर्सत जे वक़्त में ऐं रिहाइण जे महिल उन्हनि जूं मिसराऊं झूंगारे पिया रूह रिझाईंदा हुआ। पीरल फ़क़ीर जी काफ़ी हर कंहिंजी ज़ुबान ते हूंदी हुई। ख़ुशि थो गुज़ारी मुंहिंजा मिठा आशिक़ तुंहिंजो अज़ाब में ओ ख़ुशि थो गुज़ारी। बन पियो जुदाईअ जो जीअण ॼण ज़हर जो पियालो पीअण पंहिंजे यार खऊं दम धार थियण
लेखो कहिड़ी आ किताब में ओ ख़ुशि थो गुज़ारी। लीअड़ो पातुई लिखऊं लिखी उमिरि गुज़ारियम सारी सिकी, तक़सीर रब ॾांहुं जा लिखी बणी बंदे जी त बाब में ओ ख़ुशि थो गुज़ारी। जन खे लॻी जीअ में जड़ी सिक सोज़ में वेड़ा सड़ी, जीअरे कॾहिं मिलंदे वरी न त मुहड़ो ॾेखार जो ख़्वाब में ओ ख़ुशि थो गुज़ारी। पीरल चवे पक ॼाण तूं ॾुख जा गुज़ारियम ॾींहं मूं, सरकार रब जे रूबरू हर को ईंदो त हिसाब में ओ ख़ुशि थो गुज़ारी। पीरल जी हीअ काफ़ी बि ॾाढो सोज़ पैदा कंदी हुई। मिठा माण्हू असां खां छो मटे मुहड़ो रहिया वेही, मिठा माण्हू लोई हीअ लाल थियम लीड़ा, झिॼी जहिड़ो थियम झेड़ा, सवें तां सूर ॾींहुं पीड़ा, तंहिंजी कल था पुछो के ही मिठा माण्हू। कज़ा हिन क़ैद क़िस्मत कैस मिठनि मारुनि खां विसरी वियसि, पुछायां रोज़ ॾोथनि ॾिस, कॾहिं ईंदा पखी पेही मिठा माण्हू। कज़ा जे कलम जूं ॻाल्हियूं सड़ी क़िस्मत सभई पाड़ियूं, जुदा था ॾींहड़ा जालियूं, ईंदा शल जीअ घारिया जेई मिठा माण्हू। ईंदा शल जीअ घुरिया जेई मिठा माण्हू। चवे पीरल असां पिरी विसारण हीअं न वाजिबु हिन, चवे पीरल असां पिरी विसारण हीअं न वाजिबु हुन, असांखे सिक सदा संदियुनि उन्हनि जे रम्ज़ दिलि रेही मिठा माण्हू। ॾाॾे मरहूम जी वफ़ात खां पोइ संदसि हिकु संगती हमेशह जॾहिं खेसि यादि कंदो हो त घणे ताईं गुण ॻाए आख़िर में पीरल फ़क़ीर जी हीअ काफ़ी ॾाढी दर्द भरी लय मझां झुंगारींदो हो। अलाह आणींदुई अङण असांजे हाल जा मुहरम सोढल सियाणा अलाह आणींदुई। झूनियूं ॾिठमि तुंहिंजूं जानिब जायूं, जेके हथनि सां तोथे ठाहियूं, अची त ॾिठमि तुंहिंजा पलंग पुराणा हाल जा मुहरम। कान जो कयव मूंसां अलाह ॿेली, जिंदड़ी छॾे विया मुंहिंजी अकेली, उन ॾुखनि मां आऊं छा ॼाणा हाल जा मुहरम। सोन तबीबनि सुतियूं संबरायूं, सवन तबीबनि सुतियूं संबरायूं, हाल मुईअ जो ॾिसी वञनि वरायूं, दुआ दर्द जा कीन उजाणा हाल जा मुहरम। पिरी पीरल खे वेह न विसारे, जीअरे जानिब वञ मुहड़ो ॾेखारे, तोले रुअनि था मुंहिंजा नेण निमाणा हाल जा मुहरम। काफ़ी चई पाण बि रुअंदो हो ऐं जेसीं पाण ख़ुदा जन्नत नसीब करेसि जीअरो हो तेसीं असांखे बि रुआरींदो रहियो। हाजी खानण जूं बि केतिरियूं काफ़ियूं मशहूरु हुयूं। साल लंघे विया, उहे ज़ौक़ ई माण्हुनि मंझां छॾे विया। हाणे त उन्हनि जी का मिसरा बि यादि कान थी पवे। हिकु काफ़ीअ जी पुॼाणी हीअ हुई। हाजी खानण हुब जी पीतम कैफ़ करे, यादि नथो पवे अलाए हीअ कहिड़े बुज़ुर्ग जी काफ़ी आहे, फ़क़ति थल यादि पवे थो। जंहिंजे हथऊं वेड़ा पिरी तन खां पुछो सुध सूर जी। हर कंहिंजे वात में उन काफ़ीअ जी बि वाही हूंदी हुई। या हीअ काफ़ी लाहियूं थो नींहं निंड्रा करी, सुम्ही थो सारी राति लाहियूं थो नींहं। या ख़्वाब लधमि त अबाणी आहियां, उमिरि अॼोकिड़ी राति मां वरिय थी भायां, ख़्वाब लधमि त अबाणी आहियां, उमिरि अॼोकिड़ी राति। यादि न आहे त कंहिंजी चयल आहे। हीअ काफ़ी बि ॾाढी मशहूरु हुई। मिठा मारूं अलाह आणई दिलनि जा दाग़ वञ धोई मिठा मारूं। जॾहिं हिन काफ़ीअ जो आलाप थींदो हो त ॿुधंदड़नि जा गच ॻरी पवंदा हुआ। पहिरें पवंदी सान चवंदी सान, ओ रहिजो राति भंबोर में, पहिरें पवंदी सान। मूंखे चिटीअ तरह यादि आहे, जॾहिं चांड्रोकीअ में अध राति न थींदी हुई त ॻाईंदड़ हीअ काफ़ी शुरू कंदा हुआ। ॼाम उमिरि मूं त ॼाए सांघीअड़ा मूं सामाए, आयो ऐब अबाणनि ते ॼाम उमिरि। हीअ न हीअ महिल पूरे ॻोठ में थरथिलो पइजी वेंदो हो। सॼे ॾींहं जूं पोरियत मायूं अलूट निंड मां उथी खड़ियूं थींदियूं हुयूं। भला मारुई दर्द मंझां दाह जो करे चवंदी, हैफ़ आहे मुंहिंजे ॼमण ते जो अबाणनि खे टिको लॻो। फिटकार मुंहिंजे समाइजण ते जो मुंहिंजे मारुनि जी इज़त ते हरफ़ अची वियो। जे ॼमाई न हा त मीर उमिरि तूं मूंखे किथां खणी आ, छो मुंहिंजा मारूं ख़्वार थियनि हा, हाय हाय। आयो ऐब अबाणनि ते ॼाम उमिरि मूं त ॼाई सांघीअड़ा मूं सामाए, आयो ऐब। उहो अलाप ॿुधी अखियुनि जी निंड कीअं न उॾामंदी। उहे थकल टुटल मायूं आख़िर त मारूईअ जूं हम जिन्स हुयूं। रागी उहा काफ़ी
पूरी कंदो ई मस मजलिस मां आवाज़ ईंदो वाह साईं वाह जोड़ो थी वञे। कन तां हथ लथो न लथे जहिड़ो वरी हीअ काफ़ी शुरू कंदा हुआ। माॾे मारन मोकिलिया यर सवे सनेहा चाहे सांगिन माॾे मोकिलिया ॾुख ॾोरा पा चाहे। उहे कहिड़ा ॾोरा पा हुआ? मिठड़ो रिधुई मार हुई न त बंद न ॿई कंहिं पाई अला माॾे। पंहिंजो मन रिधुई ए मारुई न त ॿियो त को उमिरि जे कोट में क़ैद थी सघे। ग़रीब मारी मारण लाइ केॾी न अज़ियत ऐं कशाकश में मुब्तला हुई ऐं हमेशह मांदी ऐं हर वक़्तु पेई वञण लाइ वाझ विझे। हिक तरफ़ उहा होरी ऐं झोरी, ॿिए तरफ़ मारूं पिया ओड़ा पा ऐं ॾोरा पा ॾियनिसि। मनड़ो रिधुई मार हुई न त बंद न बि कंहिं पाई अला। ॾिसो था बाज़ दफ़ा सही ख़बर न पवण करे हक़ीक़त जे ख़िलाफ़ कहिड़ी न ग़लति फ़हमी पैदा थी पवे थी। सचल साईं जो कलाम शाह खां पोइ ॿिए नंबर ते माण्हुनि खे यादि हूंदो हो। उहे बि वॾा अवामी शाइर हुआ जन खे हर को माण्हू सीने सां लायो वतंदो हो ऐं उहे ई ॿ शाइर हुआ जन खे ज़िंदा दिलि हिंदुनि बि चुमे अखियुनि ते रखियो। हज़ारे हिंदू दराज़नि जी दरगाह जा मुरीद हुआ, तंहिं करे सचल खे शाह वांगुरु को घर बख़्शाणी नसीब कोन थी सघियो। सूफ़ी फ़क़ीरनि जा जथा हूंदा हुआ जेके सचल जो कलाम सॼी सिंध में ॻाईंदा वतंदा हुआ। गेड़ू लटा पियल हूंदा हुअनि, पेरनि ताईं चोलो ऐं हेठि ते गोॾ, मथो उघाड़ो, ॿाहनि ऐं गिचीअ में मणियनि जूं मालाऊं कश्तो बि हूंदो हुयुनि ऐं यकतारो बि यकतारो खणी हथ में चपड़ियूं झले पेरनि में छेरियूं विझी जॾहिं कन ते हथु रखी अलोमिया कंदा हुआ तॾहिं लय लॻी वेंदी हुई। नचंदा बि हुआ ऐं ॻाईंदा बि हुआ। ॾाढे तरनम ऐं तिर्ज़ सां ॿुधंदड़नि जी लूं कांढारजी वेंदी हुई। गलीअ गलीअ थी ॻोल्हियां झातियूं पायां, वाट विंदर जी को ॾसे वाट विंदर जी को ॾसे। पंहिंजी ज़ात लिकाए कीअं बि ज़ात सॾायां, ॿियो को ॼाणण महज़ गुनाह हर कंहिं सूरत आप अलाह। या ही काफ़ियूं केचड़नि जे कान जेॾियूं मुंहिंजो जीअड़ो झिजे थो, परियां संदे पार ॾऊं अलाह ओठी आण, छॾे शहर बंबोर खे हाड़ी वेंदसि हाण, सिघो ईंदो सुपरी भेनर मुंहिंजे भाण। ओ छोथियूं मूंखे झलियो पिरीअ ॾहोड़े जेॾियूं, वेहां कीअं बंबोर में जो रूह उन्हनि सां रलियो, साणनि थींदसि संगती जो होत हाड़ी न हलियो। परियां संदे पार ॾऊं पिरियां संदे पार ॾऊं पिरियां संदे पार ॾऊं पाड़े चून पलियो, सॼण सारो पंहिंजो सिर सचूअ खे सलियो। नीह निहोड़ी आहियां हाणी जेॾियूं काॾे वञा, पंध परे थियो पिरीअ जो इश्क उलारो अञा, कतण वटण ना थिए चरखो फेराए भञा, पिरीअ नायूं पेट में इश्क संधियूं से उञा, मोटण वारी कॾहिं सचूं न मसलत मञा।